अस्सलामुअलैकुम, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां सिंधी ग्रामर खे अॻिते वधाईंदे पढ़ंदासीं हालत इज़ाफ़त पॉसेसिव केस। इन खां अॻु में असां इस्म जूं हालतूं ॿ हालतूं पढ़ी आया आहियूं। हिकु हालत फ़ाइली, ॿी आहे हालत मफ़ऊली, सब्जेक्टिव केस एंड ऑब्जेक्टिव केस। उन्हनि जो वीडियो जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो त तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदो, सिंधी जी प्लेलिस्ट में उहो मौजूदु हूंदो। ठीकु आहे, अॼु असां पढ़ंदासीं हालत इज़ाफ़त ऐं उन खां अलावा हालत इज़ाफ़त जा कुझु क़िस्म उनखे ॾिसंदासीं। सिंधी ॿोली प्यारी ॿोली जो ग्रामर आहे ऐं हीअ आहे सिंधी ग्रामर। ठीकु आहे, अॼु पढ़ंदासीं हालत इज़ाफ़त। हाणे हीअ आहे शा, जा, जो, जूं, जी, वारो, वारा, वारी, वारियूं, संदो, संदा, संदियूं, संदी। हीअ आहिनि हालत इज़ाफ़त। ही जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे छा आहिनि? हालत इज़ाफ़त आहिनि। हाणे इज़ाफ़त में जे वसीले असांखे छा ख़बर पवंदी आहे? मालिक ऐं मिल्कियत जी ख़बर पवंदी आहे। हिकु मालिक त कंहिं शइ जो केरु मालिक आहे ऐं उहा कहिड़ी मिल्कियत आहे जंहिंजो कोई मालिक आहे। ठीकु आहे, हाणे मालिक इस्म बि थी सघे थो या ज़मीर बि थी थो सघे। ठीकु आहे, हाणे इज़ाफ़त उन्हनि जे वसीले मालिक ऐं मिल्कियत जो लाॻापो ज़ाहिर थिए थो। ठीकु आहे, हाणे मालिक केरु थो थी सघे? ही इस्म बि हूंदो, ही इस्म बि हूंदो या ज़मीर बि हूंदो। ठीकु आहे, जेको मालिक हूंदो इस्म या ज़मीर हूंदो। ठीकु आहे, उहो उन जी कहिड़ी हालत हूंदी? इस्म या ज़मीर जी उन जी इज़ाफ़त वारी हालत हूंदी। ठीकु आहे, हाणे इज़ाफ़त वारी हालत कंहिंजी हूंदी? इस्म या ज़मीर में। जुमिले में जेको इस्म हूंदो या इस्म जी जाइ ते जेको ज़मीर इस्तेमालु थियंदो उन जी हालत इज़ाफ़त हूंदी। ठीकु आहे, हाणे सपोज़ था कयूं असां वटि आहे हाला जी जनरी ऐं ही ॾिसो मिसाल आहे हाला जी जनरी ऐं काशी सॼे सिंध में मशहूरु आहे। हाणे हे एग्ज़ाम्पल नंबर असांजो 1 आहे। हाला जी जनरी ऐं काशी, हे छा आहे? हाला इस्म आहे। हाला छा आहे? हिन में इस्म आहे। जनरी ऐं काशी छा आहे? इहे शयूं आहिनि। हाणे हे छा आहे? हाला जी माना मिल्कियतूं आहिनि। हाला छा आहे? इस्म आहे। जनरी ऐं काशी छा आहे? इहा शइ आहे या मिल्कियत आहे। कंहिंजी मिल्कियत आहिनि? इहे हाला जी मिल्कियत आहिनि। इन करे हाला छा आहे? हाला हिन में इज़ाफ़त वारी हालत आहे हाला जी, छो त ही इस्म आहे। ठीकु आहे, छो त इस्म जी छा हूंदी? इज़ाफ़त वारी हालत हूंदी। जनरी ऐं काशी छा आहे? हीअ मिल्कियत आहे कंहिंजी? हाला जी। ठीकु आहे, हुन खां पोइ ॿियो आहे उहा अलीअ जी टोपी आहे। उहा अलीअ जी टोपी आहे। टोपी कंहिंजी आहे? अलीअ जी। अली केरु आहे? इस्म आहे। हाणे हिन में अली छा आहे? ही इस्म आहे। इन जी हालत कहिड़ी थींदी? जेकॾहिं असां खां हालत पुछी वञे त इस्म जी कहिड़ी हिते हालत आहे? त अलीअ जी हिते इज़ाफ़त वारी हालत आहे। हुन जी मिल्कियत कहिड़ी आहे? टोपी आहे। छो त माना जेका मिल्कियत ज़ाहिर कंदी उहा इस्म या ज़मीर जी मिल्कियत ज़ाहिर कंदी। ठीकु आहे, हाणे अॻिते था हलूं। असांजो ॿियो एग्ज़ाम्पल आहे काल्ह वल्लूअ वारो कुकुड़ मरी वियो। काल्ह वल्लूअ वारो कुकुड़। हाणे कल्ह माना हिकु ॾींहुं अॻु में। वल्लू छा आहे? हिन में इस्म आहे, माण्हूअ जो नालो आहे। ठीकु आहे, हाणे हिन जी जेकॾहिं वल्लूअ जी हालत असां खां पुछा कई वञे त मथे जुमिले में वल्लूअ जी हालत कहिड़ी आहे? इस्म जी हालत। ही छा आहे? इस्म आहे। वल्लू को हिकु नालो आहे त हिन जी हालत कहिड़ी थींदी? इज़ाफ़त वारी। कुकुड़ छा आहे? कंहिंजी मिल्कियत आहे? इहो वल्लूअ जी मिल्कियत आहे। ठीकु आहे, हाणे इज़ाफ़त जा वरी कुझु क़िस्म आहिनि जंहिंखे बारी बारी हिकु हिकु करे असां पढ़ंदासीं। इज़ाफ़त जा टोटल 8 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो आहे तमलीकी, अक़रबाई, तोज़ीही या तख़सीसी, तबयीन, अदना, मुलासबत, ज़रफ़ी, मजाज़ी ऐं सबबी। हे छा आहिनि? हालत इज़ाफ़त जा कुझु क़िस्म आहिनि जंहिंजूं मुख़्तलिफ़
एग्ज़ाम्पल आहिनि जेके मां तव्हांखे इंशाअल्लाह हिकु करे तमामु सवली सिंधीअ में सम्झाईंदमि जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे। आई होप तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त मूंखे लाइक कयो, कमेंट कयो ऐं हिन वीडियो खे फैमिली ऐं फ्रेंड्स में